धार थियो मूंखा दिल पर टुटल हुयो मुंहिंजो मुक़दर इश्करो वारिया कई मत पर दादिया वञी कंहिंजे दर इश्करो वारिया कई मत पर दादिया वञी कंहिंजे दर धार थियो मूंखा दिल पर टुटल हुयो मुंहिंजो मुक़दर इश्करो वारिया कई मत पर दादिया वञी कंहिंजे दर इश्करो वारिया कई मत पर दादिया वञी कंहिंजे दर जन ते हुयुसि यार मां खिलंदो अॼु त खिलनि से ॾिसी मूंखे रोंदो जिन ते हुयुसि यार मां खिलंदो अॼु त खिलनि ॾिसी मूंखे रोंदो अरे धक लॻो पोइ पई ख़बर इश्करो वारिया कई मुतबर टुटल हुयो मुंहिंजो मुक़दर दादिया वञी कंहिंजे दर टुटल हुयो मुंहिंजो मुक़दर रे दादिया वञी कंहिंजे दर हिकिड़ो नया इत्तेफ़ाक़ आऊं कई पिया कनि आशिक़ दाहूं बुज़ार कान्या आज के तो हज़ारे माण्हू हुते मजबूर आहिनि पर ॾिसी छा थो थिए अयूब हुसैनी बि गॾु आहे ॾिसी छा थो थिए हिकिड़ो नया इत्तेफ़ाक़ आऊं कई पिया कनि आशिक़ दाहूं ऐं कंहिंखे नाहे कंहिंजो कदर इश्करो वारिया कई मुतबर दादिया वञी कंहिंजे दर अरे इश्करो वारिया कई मुतबर दादिया वञी कंहिंजे दर हाणे तव्हां बि पंहिंजे नाले सां शाइरी रिकॉर्ड कराए सघो था। शाइरी रिकॉर्डिंग लाइ हींअर ई व्हाट्सअप नंबर ते राब्तो कंदा 0306891332 0310 26 99 132।